मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 8 कारकर्दगी एफिशिएंसी। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल अहमद। हिन वीडियो में जेको असां जो टॉपिक पढ़ंदासीं वो आहे कारकर्दगी यानी एफिशिएंसी। प्यारा बारो जीअं त असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे एफिशिएंसी यानी कारकर्दगी। तो असां हींअर हिन टॉपिक खे डिस्कस कयूं था तो सभ खां पहिरीं इहा शइ असां थोरो सम्झंदासीं त जॾहिं कोई बि जिस्म कमु कंदो आहे त कमु करण जे लाइ उनखे एनर्जीअ जी ज़रूरत पवंदी आहे। पोइ चाहे उहो जिस्म लिविंग हुजे चाहे उहो जिस्म नॉन लिविंग हुजे, यानी का मशीन वग़ैरह हुजे बि उनखे हलण जे लाइ एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे, या चाहे कोई इंसान हुजे जानवर हुजे उनखे बि हलण जे लाइ उनखे बि वाध वेज जे लाइ जेको आहे त एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। त असां सिंपली फ़िलहाल हीअं लिखी सघूं था त एनर्जीअ जे करे ई असांजो जेको आहे उहो कमु थी सघे थो। जेकॾहिं एनर्जी न ॾींदासीं त असां उहो कमु न करे सघंदासीं। ठीकु आहे। हाणे इन जा मिसाल हिन तरीक़े सां खणी सघूं था त मिसाल तौर ते जेकॾहिं कोई ॿेड़ो आहे ऐं उहो पाणीअ ते हले थो या समुंड में या दरिया में हले थो त उनखे बि एनर्जी जी ज़रूरत पवंदी। जेकॾहिं काई फैक्ट्री आहे उनखे बि हलण जे लाइ एनर्जी जी ज़रूरत पवंदी। पोइ असां उनखे गैस जी सूरत में ॾियूं, उनखे कोयले जी सूरत में ॾियूं, या उनखे कंहिं फर्दर बि कंहिं सोर्स जे ज़रिए उनखे मुहैया कयूं असां। ठीकु आहे। उनखां पोइ जेके असांजा प्लांट्स हूंदा आहिनि यानी ॿूटा हूंदा आहिनि उन्हनि खे बि वाध वेज जे लाइ एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। ॿूटे मां बाद में वण थी वेंदो त इहो इनखे बि एनर्जी जी ज़रूरत पवंदी। उनखां पोइ असांखे मूव करण जे लाइ या असांखे बि कोई कमु करण जे लाइ असां इंसाननि खे एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। तो प्यारा ॿारो, तो जेकॾहिं असां हिते ॻाल्हि कयूं त असां छा था कयूं, हिते सभिनी शयुनि में असां एनर्जी ॾियूं था। तो फिज़िक्स जे टर्म में असां जॾहिं कंहिं ऑब्जेक्ट खे एनर्जी ॾींदा आहियूं या कंहिं मशीन खे एनर्जी ॾियूं था उनखे चइबो आहे इनपुट, यानी एनर्जी गिवन टू अ मशीन इज कॉल्ड इनपुट। यानी असां कंहिं मशीन खे जेका एनर्जी ॾींदासीं उनखे चवंदासीं असां इनपुट। इन जो मतिलबु छा थियो त असां हिन ॿेड़नि खे छा था कयूं, इनपुट था ॾियूं। ठीकु आहे। हिन फैक्ट्रीअ खे छा था कयूं, इनपुट था ॾियूं। प्लांट्स खे एनर्जी जेका ॾियूं था उहा छा आहे, उहा बि इनपुट आहे। या असांखे जेका एनर्जी मिले थी उहा बि छा आहे, असां में इनपुट थी वञे। जॾहिं त असां जेको आहे कमु कयूं था तॾहिं त असां रांदि खेॾी सघूं था या ॿियो को कमु कार करे सघूं था। उनखां पोइ ही जेके एनर्जीज़ आहिनि उहे असांखे कहिड़नि कहिड़नि तरीक़नि सां मिली सघनि थियूं। हाणे मिसाल जे तौर ते हाणे जीअं असांजी काई कार आहे या कोई बि गाॾी आहे उनखे जेका एनर्जी असां ॾींदाऊं उहा ॾींदाऊं असां ऑयल जे सूरत में, यानी डीज़ल, पेट्रोल, सीएनजी वग़ैरह। ठीकु आहे। त हाणे जॾहिं उन गाॾीअ खे असां पेट्रोल विझंदासीं या डीज़ल विझंदासीं उन गाॾीअ में, तॾहिं उहा गाॾी छा कंदी, रन कंदी, हलंदी, मूव कंदी, डिस्टेंस मुफ़ासिलो कवर कंदी। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं पेट्रोल ख़तमु थी वियो त छा थींदो, उहा गाॾी भेजी वेंदी। उनखां बाद में नेक्स्ट आहे असांजा जेके प्लांट्स हूंदा आहिनि उन्हनि खे एनर्जी कहिड़े फॉर्म में मिलंदी आहे, सोलर जे फॉर्म में मिलंदी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ जॾहिं हिनखे इहा एनर्जी सोलर जे फॉर्म में मिलंदी आहे त पोइ छा थींदा आहिनि, वाध वेज कंदा आहिनि। उनखां पोइ असां इंसाननि खे एनर्जी खाधे जी सूरत में, यानी असां खाधो जॾहिं खाईंदासीं त असांखे एनर्जी मिलंदी। ठीकु आहे। सो हाणे ही त हुया असांजा एनर्जीअ जा टाइप्स जेके असांखे मिलनि था ऐं इहा असांजी इनपुट आहे। उनखां पोइ जॾहिं असां कमु कयूं था, जॾहिं असांखे एनर्जी मिली वई उनखां पोइ असां जेको कमु परफॉर्म कयूं था, वर्क डन कयूं था, उनखे असां फिज़िक्स जी पॉइंट ऑफ व्यू खां चवंदा आहियूं आउटपुट। यानी द वर्क डन बाय द मशीन इज कॉल्ड आउटपुट। यानी जेको असां मशीन खे एनर्जी ॾिनीसीं उहा छा आहे, इनपुट आहे। ऐं उनखां पोइ उन मशीन केतिरो कमु कयो, ठीकु आहे, उहा आहे असांजी वरी आउटपुट। ठीकु आहे। उनखां पोइ प्यारा ॿारो ॾिसो त हाणे हिते असां इनपुट ऐं आउटपुट जा थोरा मिसाल खणूं था। मिसाल जे तौर ते हाणे जेकॾहिं असांजे घर में जेको आहे पाणीअ जे लाइ मोटर लॻल आहे, ठीकु आहे, हाणे छा कंदाऊं असां हिनखे जेका एनर्जी ॾींदाऊं उहा कहिड़ी ॾींदाऊं, उहा ॾींदाऊं असां इलेक्ट्रिकल एनर्जी। ऐं असांखे जेको कमु ॾींदो आहे उहो कहिड़ो ॾींदो आहे, कमु कंदो आहे त हेठां झर मां पाणी जेको आहे कढी करे असांखे ॾींदो आहे। उनखां पोइ नेक्स्ट असांजो एग्ज़ाम्पल आहे वॉशिंग मशीन जो। हाणे वॉशिंग मशीन में असां छा कंदाऊं, कपिड़ा साफ़ कंदाऊं। ठीकु आहे, कपिड़ा वॉश कंदाऊं।
हाणे जॾहिं असां हिन वॉशिंग मशीन खे इलेक्ट्रिकल एनर्जी न ॾींदासीं तेसि ताईं वॉशिंग मशीन छा थींदी, न हलंदी। ठीकु आहे, यानी असांजा कपिड़ा उन में वॉश न थी सघंदा। उन खां पोइ टियों मिसाल असां खणूं था, मिसाल जे तौर ते हीअ ड्रिल मशीन आहे। हाणे ड्रिल मशीन खे बि छा कंदा आहियूं, असां एनर्जी ॾींदा आहियूं। उहा कहिड़ी हूंदी आहे, उहा बि इलेक्ट्रिकल एनर्जी हूंदी आहे। जॾहिं उनखे असां इलेक्ट्रिकल एनर्जी ॾींदासीं तॾहिं हू कंहिं बि जिस्म में जेको आहे सुराख कंदी, कंहिं भित में, कंहिं काठ में, या कंहिं बि शइ में जंहिंमें असांखे सुराख करण जी ज़रूरत हूंदी। ठीकु आहे, तो जॾहिं असां हिनखे इलेक्ट्रिकल एनर्जी ॾींदासीं यानी इनपुट ॾींदासीं तॾहिं हू छा कंदी, पंहिंजो वर्क परफॉर्म कंदी। ठीकु आहे प्यारा वारो। तो हाणे हिते जेके असां डिस्कस कयूंसीं उहो कयूंसीं ॿ शयूं, हिकु इनपुट, ॿियो आउटपुट। इनपुट जे लाइ चयोसीं त जेका एनर्जी असां मशीन खे ॾियूं था उहा आहे असांजी इनपुट। मशीन जेका एनर्जी ॾियण खां बाद में जेको कमु करे थी असां उनखे चऊं था वरी आउटपुट। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो हाणे असां वटि ही ॿ टर्म अची विया। हाणे इनपुट बि असां सम्झोसीं ऐं आउटपुट बि सम्झोसीं। उन खां पोइ हाणे असां चऊं था जॾहिं असां इनपुट ऐं आउटपुट खे पाण में मिलायूं या उनजो असां कैलकुलेशन कयूं, उनजो रेशो कढूं, त उन रेशो खे चइबो आहे वरी इफिशिएंसी। त यानी केतिरो असां इनपुट ॾिनोसीं, उन खां पोइ असांखे आउटपुट केतिरो मिलियो, उहा आहे असांजी इफिशिएंसी, जंहिंखे असां सिंधीअ में चऊं था कारकरदगी। हाणे इन जी जेका डेफिनेशन आहे उहा हिन तरीक़े सां आहे, द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट इज कॉल्ड इफिशिएंसी। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो हिनखे असां बहितर नमूने अॻी स्लाइड में सम्झूं था। तो असां हींअर डेफिनेशन पढ़ीसीं, द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट इज कॉल्ड इफिशिएंसी, यानी कारकरदगी। ठीकु आहे, हाणे कारकरदगी जे लाइ असां चयोसीं त केतिरो असां कंहिं मशीन में इनपुट ॾियूं था ऐं असांखे उहा मशीन केतिरो आउटपुट ॾिए थी, केतिरो असांखे रिज़ल्ट ॾिए थी, उनखे असां छा था चऊं, इफिशिएंसी। हाणे इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणूं था त मिसाल जे तौर ते असांजे घरनि में नलको लॻल हूंदो हिन तरीक़े सां, पोइ असां छा कंदा आहियूं, हिन जे ॻन खां वठी करे असां ज़ोर लॻाईंदा आहियूं। हाणे जेतिरो वधीक ज़ोर लॻाईंदासीं ओतिरो छा थींदो, असांखे नलके मां जेको आहे पाणी ज्यादा मिलंदो। अगरि जेकर हितां असां ज़ोर घटि लॻाईंदासीं त नलके मां पाणी असांखे घटि मिलंदो। यानी हिते जेको असां ज़ोर हिन जे ॻन ते लॻायूं था उहो छा था कयूं, उहो आहे असांजो इनपुट। ऐं उन खां पोइ उन ज़ोर जे ज़रिए जेको नलको असांखे पाणी ॾिए थो, ठीकु आहे, उहो छा आहे, उहो असांजो आउटपुट आहे। यानी हिन में छा थियो, हिन जो इनपुट ऐं आउटपुट उहा हुनजी छा थी, कारकरदगी, यानी या हिनजी इफिशिएंसी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे नेक्स्ट वरी असां एग्जाम्पल जे तरफ़ हलूं था। मिसाल जे तौर ते कार आहे। हाणे कार में असां पेट्रोल विधोसीं। ठीकु आहे, हाणे पेट्रोल जॾहिं हुन में असां भरियोसीं त भरण खां बाद में कार मूव कयो। हाणे जेको पेट्रोल विधोसीं असां हिन कार में, उहो छा थियो, इनपुट थियो। उन खां बाद में कार जेको मूव कयो, जेतिरो डिस्टेंस कवर कयो, उहो छा आहे, उहो हुनजो जेको आहे आउटपुट आहे। हाणे उहा इनजी छा थी, कार जी इफिशिएंसी थी। ठीकु आहे, हाणे अक्सर जेको आहे त असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं गाॾियूं मिलंदियूं आहिनि। पोइ कुझु अहिड़ियूं गाॾियूं हूंदियूं आहिनि जेके 1 लीटर में जेको आहे त वधीक किलोमीटर कवर कंदियूं आहिनि, वधीक मुफ़ासिलो कवर कंदियूं आहिनि। ऐं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके जेको आहे त 1 लीटर में घटि जेको आहे मुफ़ासिलो कवर कंदियूं आहिनि। ठीकु आहे, असां जस्ट 1 लीटर जो हिते एग्जाम्पल खयो आहे। तो जेका गाॾी वधीक 1 लीटर में वधीक डिस्टेंस कवर कंदी, असां चवंदासीं उनजी इफिशिएंसी वधीक आहे। ऐं जेका गाॾी 1 लीटर में डिस्टेंस घटि कवर कंदी, असां हुन में चवंदासीं इनजी जेका इफिशिएंसी आहे उहा घटि आहे। ठीकु आहे, हाणे अहिड़े नमूने सां असां ज्यादातर हिकिड़ो एग्जाम्पल खणंदा आहियूं जेको आहे त सीडी गाॾीअ जो। ठीकु आहे, मोटरसाइकिल जो। त बाबा सीडी जेका मोटरसाइकिल आहे उहा जेको आहे त वधीक एवरेज ॾींदी आहे एज़ कम्पेयर टू चाइना जी गाॾीअ खां। ठीकु आहे, जेकॾहिं नई गाॾी आहे त अहिड़े नमूने सां हीअ हुई असांजी इफिशिएंसी। ठीकु आहे, त हाणे मतिलबु केतिरो असां इनपुट ॾियूं था ऐं उन खां पोइ असांखे आउटपुट केतिरो मिले थो, इहा जेको रेशो आहे इनखे असां चऊं था इफिशिएंसी। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो इफिशिएंसी मालूम करण जे लाइ, यानी कारकरदगी कंहिं बि शइ जी मालूम करण जे लाइ असां वटि फार्मूलो आहे। हाणे फार्मूलो हिन तरीक़े सां हूंदो त इफिशिएंसी इज इक्वल टू एनर्जी आउटपुट डिवाइड बाय एनर्जी इनपुट। हाणे मतिलबु त एनर्जी जेका आहे उहा असां जेका आउटपुट में असांखे जेका एनर्जी मिले थी या जेको असांखे कमु आउटपुट में मिले थो उहो केतिरो आहे, ऐं जेका एनर्जी या जेको कमु असां इनपुट जे लाइ ॾिनोसीं उहो केतिरो हुयो। हाणे एनर्जी इज आउटपुट डिवाइड बाय एनर्जी इज इनपुट। ठीकु आहे, हीअ असांजो इफिशिएंसीअ जो फार्मूलो आहे। उन खां पोइ ही जेको टर्म इफिशिएंसी आहे इनखे असां ग्रीक लेटर जे हिकिड़े लफ़्ज़ सां जेको आहे त डिनोट कंदा आहियूं। हाणे उहो जेको लफ़्ज़ आहे उहो कहिड़ो आहे, उहो आहे असांजो ईटा।
हिनखे एन वांगुरु आहे पर एन जी जेका हीअ साइड आहे इहा थोरी हेठि निकितल हूंदी आहे। ठीकु आहे, हाणे एफिशिएंसी डिनोटेड बाय ग्रीक लेटर हिनखे ईटा पढ़बो आहे, के ईटा पढ़ंदा आहिनि के एटा पढ़ंदा आहिनि। ठीकु आहे, मतिलबु ही लफ़्ज़ हूंदो आहे। ठीकु आहे, सो उन खां बाद में हाणे हिनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त एटा इज़ इक्वल टू एनर्जी एज आउटपुट, जंहिंखे असां E2 सां लिखियोसीं, उन खां पोइ एनर्जी एज इनपुट, जंहिंखे असां E1 सां हिते लिखियोसीं। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में असां चयोसीं हीअ जेका एफिशिएंसी आहे उहा छा आहे, उहा बेसिकली रेशो आहे। हाणे रेशो जे लाइ असां हिते यूज़ कंदासीं टर्म 100। ठीकु आहे, त इन करे असां हिनखे परसेंटेज में जेको आहे त मापींदासीं। ठीकु आहे, उन खां बाद में या असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखंदा आहियूं त आउटपुट डिवाइड बाय इनपुट मल्टीप्लाई बाय 100%। ठीकु आहे, या असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखूं था E2 डिवाइड बाय E1 मल्टीप्लाई बाय 100। ठीकु आहे, तो उन खां पोइ असांखे छा मिलंदो, असांखे बाद में परसेंटेज मिली वेंदी। ठीकु आहे, तो पहिरियां वारो हिकिड़ी ॻाल्हि थोरो ध्यान में रखिजो त जेका बि असांजी रियल टाइम मशीन हूंदी आहे या जेका असांजी रियल मशीन हूंदी आहे उहा कॾहिं बि इफिशिएंसी तव्हांखे 100% न ॾींदी। उहा हमेशह तव्हांजी जेका इफिशिएंसी हूंदी उन मशीन जी उहा 100% खां घटि ई घटि हूंदी। हाणे इन जो असां हिन तरीक़े सां मिसाल खणी सघूं था, मिसाल तौर ते असां कंहिं बि मशीन में जेको आहे त इनपुट ॾिनोसीं। ठीकु आहे, उन खां पोइ उहा मशीन छा कंदी, उन सिस्टम में उहा असांजी एनर्जी वेंदी, उन खां पोइ उहो सिस्टम उते रन कंदो, प्रोसेस करण खां पोइ जेको आउटपुट ॾींदो उहा असांजी छा आहे, एफिशिएंसी। बेसिकली 100% असांखे एफिशिएंसी मिले छो नथी, उहा इन जे करे न मिलंदी आहे 100% एफिशिएंसी, छो त जॾहिं असां इनपुट ॾींदा आहियूं त इनपुट ॾियण खां बाद में उहा जेका मशीन हूंदी आहे उहा मशीन रन कंदी आहे। हाणे जॾहिं उहा रन कंदी त रन करण खां बाद में उन में कुझु असांजो एनर्जीअ जो लॉस थींदो आहे इन द फॉर्म ऑफ हीट या फ्रिक्शन। ठीकु आहे, हाणे हीट जे फॉर्म में बि असांजी एनर्जी लॉस थींदी ऐं फ्रिक्शन जे फॉर्म में बि असांजी एनर्जी जेका आहे उहा लॉस थींदी आहे। ठीकु आहे, तो असांखे जेको आहे त घटि ई जेको आउटपुट मिलंदो, ईअं न आहे त असांखे 100 जो 100% ई आउटपुट असांखे मिले। ठीकु आहे, इहो इम्पॉसिबल आहे असांजी रियल मशीन जे लाइ। बाक़ी इमेजिनरी मशीन जंहिंखे असां आइडियल मशीन चवंदा आहियूं उन जे लाइ हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो आहे त मतिलबु उहा असांखे 100% जेको आहे एफिशिएंसी ॾींदी आहे, पर उहा असांजी आइडियल मशीन्स आहिनि। ठीकु आहे, आइडियल असांजी उहे इंजन्स आहिनि जंहिंजे लाइ असां डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, पर हिते जेका असां ॻाल्हि था कयूं उहा ॻाल्हि था कयूं असां जेको आहे रियल मशीन जी। ठीकु आहे, त रियल मशीन में असांखे कॾहिं बि जेको आहे 100% एफिशिएंसी न मिलंदी। हाणे हिन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था त पहिरियों ॿारो तव्हां वटि सभिनी वटि मोबाइलियूं हूंदियूं। ठीकु आहे, हाणे छा कंदा आहियूं, जॾहिं असां मोबाइल खे चार्ज कंदा आहियूं चार्जर सां त झटि खां पोइ तव्हां ॾिसंदव त चार्जर जेको आहे असांजो गरम थी वेंदो आहे, यानी हीटअप थी वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे इहो छाजे करे थो थिए, छो त उन में जेका एनर्जी आहे उहा कुझु लॉस थी थिए। ठीकु आहे, हाणे हीट जे फॉर्म में जॾहिं एनर्जी लॉस थी थिए त असांजो चार्जर छा थो थिए, उहो जेको आहे त गरम थी वेंदो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में तव्हां मोटरसाइकिल हलाईंदा हूंदव। हाणे मोटरसाइकिल में बि तव्हां ॾिसंदव त जॾहिं असां मोटरसाइकिल हलाए करे जॾहिं कंहिं स्टॉप ते बीहारींदा आहियूं त मोटरसाइकिल जी जेका इंजन हूंदी आहे उहा गरम थी वेंदी आहे। छाजे करे, त हुन में फ्रिक्शन बि थींदो आहे ऐं हीट लॉस थींदो आहे। ठीकु आहे, इन जे करे उन खां बाद में तव्हां ॾिठो हूंदो त ऊन्हारे में ज़्यादातर जेके ड्राइवर हज़रात हूंदा आहिनि वॾियुनि गाॾियुनि वारा, उहे अॻियों जेको आहे गाॾीअ में उन्हनि जे गाॾियुनि में जेको आहे पाणी पियल हूंदो आहे, पोइ जेको आहे त हू पाणी गाॾी में विझंदा आहिनि। ठीकु आहे, छाजे करे, त गाॾी गरम थी वेंदी आहे। ठीकु आहे, तो मतिलबु त असांखे रियल लाइफ में जेको आहे जेका असांजी रियल टाइम मशीन हूंदी उहा असांखे कॾहिं बि जेको आहे 100% एफिशिएंसी न ॾींदी। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेको टॉपिक आहे एफिशिएंसी उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।